भिक्षा मामा खे ख़बर ॾींदा हलूं त भिक्षा जे शहरनि साल 2022 खे महांगाई ऐं मुसीबतनि जो साल करार ॾेई छॾियो। ईंदड़ नए साल 2023 में बहितर उम्मीद ज़ाहिर करे छॾी। गुज़िरियल साल में बरसातनि तबाही मचाए छॾी हुई। महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो, पर ईंदड़ साल अवाम जे लाइ काराइतो ऐं फ़ाइदेमंद निकिरंदो। इन हवाले सां शहरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेको हो त सियासी माहौल तमामु गरमा गर्मी में गुज़रियो ऐं चेंजिंग जे हिसाब सां, ऐं तंहिंखां पोइ बलदियात इंतिखाबात थिया। उन खां मुल्क में जेके तमामु इंतिहाई ख़राबु ऐं वॾियूं बारिशूं पियूं जिन अवाम खे वॾो परेशान कयो, ऐं जेको अञा ताईं अवाम मुश्किलात सां गुज़री रहियो आहे। उन सां गॾु बरसाति जे पड़ जे करे इन मसइले लाइ महांगाई थी वई। अटो, भाॼियूं, ॿियूं जेके बि शयूं जेके वापराइनि था रोज़मर्रा जी शयूं, महांगाई थी, ग़रीब अवाम जी चलचिवी थी वई आहे। अञा ताईं उन मुश्किलात खे हू मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गवर्नमेंट अञा उन ॾे का बि तवजो न ॾिनो। जेको उमेदु हुई त गवर्नमेंट ते कंट्रोल कंदी, अवाम लाइ कोई कमु कंदी, पर उन में बि का असां नथा ॾिसूं त गवर्नमेंट का उपा वठे पई। ऐं इनशाअल्लाह असां ॾिसूं पिया आईंदा जेको 2023 साल आहे, सो अलाह जी महिरबानी सां ऐं तवक़ा आहे त सुठो गुज़रंदो ऐं ईंदो। उन में घणा मसइला हल थी वेंदा, मुल्की ऐं सूबाई जेके मसइला आहिनि अवाम जा इनशाअल्लाह पूरा थींदा। ऐं हर पार्टी या जेके बि सियासी नुमाइंदा आहिनि पंहिंजे कम रधलनि अवाम जे भलाई लाइ, मगर उहो लाभ नथा ॾियनि। वाइदा वफ़ायूं सभु कनि था, पर उहा मोट नथी मिले। असांजी सियासी लाबी खे इहा आहे, लीडरनि खे अपील त ख़ुदारा तव्हां अवाम जे परेशानी खे ॾिसो, पंहिंजे खीसे खे न ॾिसो। जंहिं लाइ तव्हांखे अवाम चूंडे थो ऐं उनजी ख़िदमत लाइ चूंडे, उहो तव्हांजे तौर ते पूरो लहो, जीअं तव्हांजी अवाम में हिकु इज़त वक़ार बुलंद थिए। तमामु सुठो सवाल कयो तव्हां। 2022 जेको आहे सो ॾाढो सुठो बि गुज़रियो त ख़राबु बि गुज़रियो। ख़राबु इन करे गुज़रियो जो बरसातूं वग़ैरह जेके थियूं हुयूं, अलाए केतिरा जेके घर हुआ बेघर थी विया, ऐं इलाही कुझु नुक़सानु थियो माण्हुनि जो, ऐं अञा ताईं उहे माण्हू सिधा न थी सघिया आहिनि। इन ॻाल्हि जो जेको आहे सो इन हवाले सां ॾाढो ॾुखियो गुज़रियो। ॿी हिकिड़ी ख़ुशी बि थिए थी त हिन साल में असांजा जेके कुझु दोस्त आहिनि, असांजे ख़ासि करे भिटशा शहर जा, कुझु मास्तरी में, कुझु एजुकेशन में, उहे जेके सुठनि नंबरनि में पास थिया आहिनि ऐं जॉब्स वग़ैरह मिलियूं आहिनि असांखे। इन हवाले सां 2022 तमामु बहितरीनु लॻे थो गुज़रियो आहे। 2023 अलाह करे सुठो गुज़रे, तवक़ो इहा आहे, ख़ुदा ताला कंदो त बहितरु थींदो। पर मूंखे जेकी ही महांगाई, जेके बहरान उथनि पिया, या जेके जेके नयूं नयूं पॉलिसीज़ रोज़ु अचनि पियूं, जेके नवां एटम बम ग़रीबनि जे लाइ जेके तयारु कया पिया वञनि, जेकॾहिं इहे ईअं हलंदा रहिया त मुंहिंजे ख़्याल में 2023 असांजे लाइ थी सघे थो निश्तो नाबूदीअ वारो ई साल न गुज़रे। सो तवक़ो इहा आहे, अलाह कंदो त बहितरु साल गुज़रंदो। असांजा हुकुमराननि उन्हनि खे अलाह साईं हिदायत ॾे त ग़रीब आवाम ते ही जेके ज़रबूं हली रहियूं आहिनि महांगाई जी सूरत में ऐं बेरोज़गारी जी सूरत में, ॾिसो अमन, पंहिंजी भिटशा जो अमन केतिरो ख़राबु थी वियो आहे। ॾींहं ॾिठे वारदातूं थियूं थियनि, दुकाननि तां होटलनि तां वेठे वेठे फुर्दी थो वञे, घुमंदे फिरंदे माण्हुनि खे लुटियो थो वञे। सो इंतिज़ामिया सां बि इहो आहे, असांजो अपील आहे त महिरबानी करे इन्हनि शयुनि ते कुझु कंट्रोल करियो ऐं कुझु रहम कयो। 2022 जो गुज़रा है, आज इसकी आखिरी तारीख़ है 31 दिसंबर 2022। ये बहुत मुश्किल साल गुज़रा है। इस साल के अंदर बहुत सी तकलीफ़ें आई हैं। इस साल के अंदर बारिशों ने बहुत लोगों को मुतासिर किया, और मुतासिर जो लोग हैं वो आज तक भी परेशान हाल हैं। 2023 जो साल अभी कल से शुरू हो जाएगा, अल्लाह की ज़ात से उम्मीद रखते हैं कि अल्लाह पाक इस साल को हमारे लिए मस्बत साबित करे, और अल्लाह की ज़ात से दुआ है कि कुदरती आफात से हमें पनाह में रखे। और जो 2022 के अंदर अभी तक जो लोग परेशान हाल हैं, और हुकूमत की तरफ से महंगाई अरूज पर है, और हुकूमत से हम उम्मीद करते हैं कि अल्लाह पाक इनको हिदायत दे कि गरीब आवाम पर रहम करें और गरीब आवाम के लिए रिलीफ़ दें। कम से कम किसी और चीज़ का रिलीफ़ नहीं मिले तो कम से कम आटे का रिलीफ़ तो मिले। गरीब आवाम खाने के लिए परेशान हाल है, उनके पास कोई मुआशी
ضروریات کے لیے کھانے کے لیے کوئی بھی ایسی چیزیں میسر نہیں جو وہ اپنا ٹائم گزر سفر کر سکے اور اپنے بچوں کا پیٹ پال سکے. بروزگاری نے بدحال کر رکھا ہے. لوگ خودکشی کرنے پر مجبور ہیں. اللہ پاک سے دعا ہے کہ 2023 جو ہے ہمارے لیے مثبت ثابت ہو. مزید خبرن ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD.